अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न बॉयज़ डिग्री कॉलेज में साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जॾहिं त गर्ल्स कॉलेज दौलतपुर जे शागिर्दियाणियुनि ऐं बॉयज़ कॉलेज दौलतपुर सफ़न जे शागिर्दनि तरफ़ां धारा धारा साइंसी स्टॉल ऐं किताबी स्टॉल लॻाया विया हुआ, जंहिं में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह, रीजनल डायरेक्टर कॉलेज प्रोफेसर सैफुल्लाह जोयो, प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़रदारी ऐं ॿियनि साइंसी मेले ऐं पब्लिक लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब में ख़िताब कंदे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह चयो त दौलतपुर सफ़न डिग्री कॉलेज जे उस्तादनि खे सलाम आहे, जिन वॾी महिनत सां ही शानदार इदारो ठाहियो आहे। हिननि चयो त दौलतपुर सफ़न कॉलेज तेज़ीअ सां तरक़ीअ ॾांहुं वधी रहियो आहे, जंहिं तहत यूनिवर्सिटी हिन कॉलेज खे BS ज़ूलॉजी जो प्रोग्राम ॾेई रही आहे। हिन मौक़े ते VC चयो त दौलतपुर सफ़न कॉलेज जे प्रिंसिपल इरशाद अली ओठो खे जस हुजे, जंहिं महदूद सहूलियतुनि मौजूदु कॉलेज खे बहितरीन इदारनि में शामिल कयो। तक़रीब में ख़िताब कंदे रीजनल डायरेक्टर कॉलेज सैफुल्लाह जोयो चयो दौलतपुर सफ़न कॉलेज ख़ुशकिस्मत आहे, जंहिं खे BS ज़ूलॉजी डिग्री प्रोग्राम ॾिनो वियो आहे। हाणे कॉलेज इंतिज़ामिया लाइ ज़रूरी आहे त रेगुलर क्लास यकीनी बणाए शागिर्दनि जी बायोमेट्रिक हाज़िरी वठी इदारे खे मुनज़्ज़म तरीक़े सां हलाइनि। तक़रीब में प्रोफेसर सलमान बशीर, प्रोफेसर अफ़ज़ल, प्रोफेसर जमील लाड़ाणी, प्रोफेसर आसिफ अली नज़ामाणी ऐं ॿियनि शिरकत कई। आयल महिमाननि खे प्रिंसिपल इरशाद अली ओठो लुंगी जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे महिमाननि चयो त साईं ॾिसो, कॉलेज साइड ते BS प्रोग्राम शुरू करण में को बि हर्ज न आहे। सिर्फ़ु असांखे चंद ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो पवंदो। हिकिड़ो इहो त फैकल्टी असांजी एतिरी हुजे जेका क्वालिफाइड हुजे, PhD फैकल्टी हुजे, करिकुलम उनखे उहो पढ़ायो वञे जेको असांजो HEC जो रिकग्नाइज़ करिकुलम आहे, उन्हनि बुक्स ताईं एक्सेस हुजे, लैब्स हुजनि, लेबोरेटरीज़ में उहे एक्सपेरिमेंट हुजनि, उहे भाव खे वधाए सघनि, ऐं इंफ्रास्ट्रक्चर हुजे त मुंहिंजे ख़्याल में को हर्ज न आहे। पर इन्हनि ॻाल्हियुनि खां सवाइ सिर्फ़ु फॉर्मेलिटीअ खे फुलफिल करण लाइ जे असां BS प्रोग्राम शुरू था कयूं कॉलेज जी साइड ते, त मुंहिंजे ख़्याल में उहो लाभ वारो न थींदो। माशाल्लाह सुठो लॻो, सुठो जज़्बो आहे। प्रिंसिपल साहब खे तमामु ख़िदमत जो जज़्बो आहे। सुठा नवां इनिशिएटिव वरिता विया आहिनि एक्सपेरिमेंटल साइंसिस ते, RO प्लांट आहे, लाइब्रेरी साइड ते, त मां सम्झां थो उन्हनि ॿारनि जो मुस्तक़बिल ॾाढो सुठो आहे। असां इन्हनि ॻाल्हियुनि में न सिर्फ़ु इहो त पाण फर्म स्टर्न रहूं, पर इन्हनि खे अॻिते वधायूं त इंशाल्लाह दैट विल बी अ विन विन सिचुएशन। शुक्रिया। ऐं डॉक्टर सैफुल्लाह जोयो, रीजनल डायरेक्टर कॉलेज शहीद बेनज़ीराबाद, अॼु हिन कॉलेज खे विज़िट कयो आहे। कॉलेज जो माना असांखे तमामु सुठो हिकिड़ो बहितरीनु लुक ऐं उनखे अलावा जेके हिते फैसिलिटीज़ प्रोवाइड कयूं वयूं आहिनि उहे तमामु असांखे वणियूं आहिनि। मेनली जेको हिते लाइब्रेरी असां अॼु ॾिठी आहे, ही नओं कॉलेज आहे पर साईं तमामु घणा किताब कलेक्ट करे चुको आहे थोरे टाइम में, ऐं साईं की इहा बहितरीनु का जेका आहे काविश आहे साईं जी। उन खां अलावा पंहिंजो असल में जेको आहे RO प्लांट जो बि असां इफ़्तिताह कयो आहे, लाइब्रेरी जो बि इफ़्तिताह कयो आहे, ऐं उन खां अलावा हिते असल में अॼु जेको असां आहियो BS प्रोग्राम जे लाइ, BS प्रोग्राम जे लाइ कॉलेज फिज़िबल तमामु लॻे पियो, ऐं हिते इंशाल्लाह BS ज़ूलॉजी जेका आहे स्टार्ट कई वेंदी जल्द, ॿारनि खे एडमिशन जे लाइ चयो वेंदो, ऐं इहा इलाइक़े जे स्टूडेंट्स जे लाइ हिकिड़ी बहितरीनु फैसिलिटी आहे। डोर स्टेप तइलीम मिलंदी उनखे इंशाल्लाह। मुंहिंजो नालो डॉक्टर सलमान बशीर आहे, मां प्रोफेसर ऐं डीन आहियां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद। अॼु असां हिते मौजूदु आहियूं हे दौलतपुर कॉलेज में, ऐं असांखे ॾिसी इंतहाई ख़ुशी फील थी आहे कि स्टूडेंट्स हिकिड़ो थियोरिटिकल जेको क्लास में उहो पढ़नि था, हुन खां अलावा पंहिंजो हिकिड़ो प्रैक्टिकल कमु हुननि सामने रखियो आहे। हुन में बुक फेस्टिवल आहे, हिकिड़ो आर्ट एग्ज़िबिशन ॾिठीसीं, हुन खां अलावा साइंस जेका मॉडल्स हुननि ठाहिया आहिनि। हे ॾाढो हिकिड़ो सुठो आहे कि हिकिड़े नंढे शहर में हिकिड़े नंढे कॉलेज में हुननि हेॾो वॾो कमु कयो आहे ऐं स्टूडेंट प्रैक्टिकली इन्वॉल्वड आहिनि। हे ॾाढी हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ऐं इंशाअल्लाह ताला हीअ अॻिते हली जेको आहे हुननि जे अॻिते करियर डेवलपमेंट में ऐं हुननि जे अॻिते लाइफ में जेको आहे ॾाढो हिकिड़ो सुठो अमल साबित थींदो आहे। बिल्कुलु शुरू खां ख़बर, अगरि प्रॉपर फैसिलिटीज़ आहिनि ऐं प्रॉपर शयूं आहिनि त छो न आहे। मतिलबु यूनिवर्सिटीज़ ॾिसो था, गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं उहा बि HEC जी बि पॉलिसी आहे कि डिस्ट्रिक्ट वाइज़ हो यूनिवर्सिटीज़ एस्टेब्लिश थियनि थियूं, ऐं दुनिया में बि इहे एग्ज़ाम्पल
एग्ज़ाम्पल आहे कि अगरि तव्हां UK हलिया वञो त तव्हांखे हर नंढे शहर में हिकिड़े शहर में तव्हांखे यूनिवर्सिटी मिलंदी। त हिते यूनिवर्सिटी त डेवलप असांखे करणी खपे, पर गवर्नमेंट खे हिन तरफ़ बि तवजो ॾियणी खपे कि जेको आहे हुते प्रॉपर फैसिलिटीज़ हुजनि, फैकल्टी जेको इम्पॉर्टेंट शइ आहे फैकल्टी हुते मौजूदु हुजे, क्वालिफाइड फैकल्टी हुजे, ऐं यूनिवर्सिटी या यूनिवर्सिटी लेवल ते या BS डिग्री प्रोग्राम लेवल ते ज़ाहिर आहे हिकिड़ो PhD जेको आहे उस्ताद हो लाज़मी हुजणु खपे ताकी हो हुते टीचर शागिर्दनि खे पढ़ाए। सो हीअ फैसिलिटीज़ अगरि मौजूदु आहिनि ऐं सभु शयूं आहिनि ऐं गवर्नमेंट अगरि फंड्स प्रोवाइड करे थी ऐं फैसिलिटीज़ प्रोवाइड करे थी त हे त हिकिड़े ॿारहड़ी में हिकिड़े नंढे ॻोठ में या हिकिड़े शहर में अगरि यूनिवर्सिटीज़ डेवलप थियूं थियनि या हे BS प्रोग्राम्स स्टार्ट था थियनि त हिन खां वधीक सुठी ॻाल्हि मां नथो सम्झां कि का थींदी। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।